ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों अवा प्यारी जमात जे आॾो कुरान मजीद जी आयत सगोरी मूं तिलावत कई आहे। अॼोको मौज़ू अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू अमन वालहू जी इबादत आहे। इन ई सिलसिले में मूं तव्हांजे आॾो कुरान पाक मां आयत सगोरी तिलावत कई आहे। सभ खां पहिरियां उन जो तर्जुमो मां अव्हांजे आॾो अर्ज़ु कंदुसि। उन खां बाद में जेके बि मुतालिका ॻाल्हियूं हूंदियूं अव्हांजे आॾो पेश करण जो इरादो आहे। दुआ फरमायो अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां ई असांखे अल्लाह तबारक व ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मां तव्हांजे आॾो
कुरान पाक जे आयत करीमा जो तर्जुमो अर्ज़ कयां उन खां अॻु में अर्ज़ात मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त असां जिन्ननि खे ऐं इंसाननि खे पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। जिन्न ऐं इंसान ये अल्लाह ताला जे मखलूक में सकलान में शुमार आहिनि, यानी रब करीम जी ज़ात बाबरकात जूं उहे मखलूक जे अक़सामनि में उहे फ़र्द आहिनि जंहिंखे क़ुरान पाक पंहिंजे ज़ुबान में सकलान जे लफ़्ज़ सां याद फरमायो आहे। यानी ॿई मज़बूत जमातूं तमामु ताक़त वारी मखलूक आहे। इंसान के भी अल्लाह ताला ताकत वारो त जिन्नन के भी अल्लाह ताला ताकत वारो सॼो आहे। कुरान पाक में जे लाइ फरमाए थो त ये ॿई यानी जिन्न इंसान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे इबादत लाइ पैदा कया। जिन्न भी रब जी इबादत कनि त इंसान भी अल्लाह पाक जी इबादत कनि। जिन्ननि खे भी अल्लाह पाक इबादत लाइ पैदा फरमायो आहे त इंसान खे भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इबादत लाइ पैदा फरमायो आहे। आहिनि ॿई इबादत लाइ, पर जेको शरफ़ इंसान खे आहे उहो जिन्न खे न आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इंसान जे लाइ इरशाद फरमायो आहे त इंसान तमामु शान वारो आहे। वलक़द करमना बनी आदम, औलाद आदम जी खे यानी आदम जे बच्चन खे अल्लाह ताला फरमाए थो असां इज़त वारो कयो आहे, शान वकार वारो फरमायो आहे। हाणे इंसान जे मथां जिन्ननि खां वधीक जवाबदारी आहे जो पंहिंजे मालिक पंहिंजे ख़ालिक जी इबादत करे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो शुक्रगुज़ार बानो थी पवे। इंसानियत जो शरफ़ आहे इबादत में। बानो जॾहिं अब्द बणबो आहे तॾहिं मक़ाम ऐं मर्तबे खे माणींदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला हबीब बनायो, रसूल बनायो, अल्लाह ताला ख़ातमुल अंबिया बनायो, सैयदुल अंबिया नबी करीम खे अल्लाह ताला बनायो, इमामुल अंबिया नबी करीम जी ज़ात खे ख़ुदा ताला बनायो। पर जॾहिं नबी पाक खे अल्लाह ताला मेराज ते वठी थो वञे, अल्लाह ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। पाक अल्लाह जी ज़ात बाबरकात जेका सैर थी कराए पंहिंजे ख़ासि बाने खे। हाणे हिते अब्दियत जो ख़िताब नबी करीम खे अल्लाह ताला ता फरमायो आहे। इन मां मालूम ईअं थो थिए, तफ़सीरनि ईअं बि लिखियो आहे त बाने जे लाइ वॾे खां वॾो शर्फ़ आहे अब्द हुजणु, यानी बानो हुजणु, अल्लाह जी इबादत गुज़ार थी करे रहणु। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो जेको बि बानो इबादत गुज़ार आहे, इन खां वधीक ॿियो को बि शर्फ़ ऐं इज़त वारो बानो कोन्हे को। मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमानो, अल्लाह ताला फरमायो त असां जिन्ननि खे ऐं इंसाननि खे पंहिंजे इबादत लाइ पैदा फरमायो आहे। ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ इंसानो इबादत कयो पंहिंजे रब पाक जी जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। रुगो तव्हांखे उन कोन पैदा कयो आहे, बल्कि तव्हां खां बि जेके अॻु में क़ौमूं गुज़री वियूं आहिनि उन्हनि जो बि पैदा करण वारो अल्लाह पाक जल जलालहु व मन वालू आहे। जॾहिं तव्हांजो ख़ालिक़ बि अल्लाह, अव्हां खां अॻियनि क़ौमुनि जो ख़ालिक़ बि अल्लाह, त पोइ बाने जो फ़र्ज़ बणबो आहे जेको बाने खे पैदा करे इबादत बि उन अल्लाह पाक जी कई वञे। सुभान अल्लाह। कुरान शरीफ़ में बार बार इबादत जो हुकुम कयो थो वञे। हर जगह ते अवां गौर कंदो, अवां जाते नमाज जो हुकुम ॾिसंदो त नमाज भी इबादत आहे, हज जो हुकुम ॾिसंदो त हज भी इबादत आहे, ज़कात जो हुकुम ॾिसंदो त ज़कात भी इबादत आहे। जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जो हुकुम ॾिसंदो त रमज़ान जा रोज़ा भी इबादत आहिनि। पर एतिरे क़दुर जो मुंहिंजे प्यारे हाका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ईअं भी फरमायो आहे इमाततुल अज़िय अन तरीक़ सदक़तुल। जेकॾहिं
ॿियो तव्हां खां कमु घणो नथो पहुचे रस्ते सां वाट सां वेंदे वेंदे का ॾुखड़हारी शइ आहे को कंडो आहे को भितर आहे को पत्थर आहे जेकॾहिं रस्ते ते कंहिंखे तकलीफ़ थो पहुचाए उनखे अवां हटाईंदव त मुंहिंजो आका करीम फरमाए थो इहा बि तव्हांजो सदको ई इबादत लिखिजी वेंदी। यानी मामूली कमु आहे रस्ते तां कंडे खे हटाइण रस्ते तां पत्थर खे हटाइण रस्ते तां काठीअ खे हटाइण रस्ते तां कंहिं बि ॾुख वारी शइ खे हटाइण त जीअं कंहिं ॿिए खे तकलीफ़ न पहुचाए। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए थो अल्लाह जे इबादत जो एतिरो वसी मफ़हूम आहे जो इहो रुॻो तो हटायो कंहिं शइ खे जेका ॾुख वारी शइ आहे त बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे नाम ऐं आमाल में सदको इबादत लिखी थो छॾे पियो। बहैसियत इंसान जे असांजे मथां अल्लाह जी इबादत फर्ज़ आहे। अल्लाह पाक जी ज़ात असांखे पैदाई इबादत लाइ कयो आहे। हाणे ॾिसो हीअ शइ लाउड स्पीकर तव्हांजे आॾो आहे हिन जो कमु आहे आवाज़ परे ताईं पहुचाइण हिन पखे जो कमु आहे तव्हांखे हवा पहुचाइण हिन छत जो कमु आहे अव्हांखे छांव ॾियण पर जेकॾहिं लाउड आवाज़ न पहुचाए पखो हवा न ॾिए छत तव्हांखे छांव न ॾिए त इहा बेकार शइ आहे कंहिं बि कम जी कान्हे का भली छो न क़ीमती केतिरी हुजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे हथ ॾिना पेर ॾिना अकुल ॾिनो सम्झ ॾिनी हर शइ ख़ुदा ताला असांखे अता फरमाई पर ईअं बि ख़ुदा ताला फरमाए त हीउ रुॻो तव्हांजा हथ पेरनि हिन ज़मीन ऐं आसमान जे विच ते जो कुझु बि आहे इहो सभु जो सभु मां अल्लाह तव्हांजे लाइ पैदा कयो आहे। सुभान अल्लाह। वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वज़ीनहा ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो हे ढगा हे ढोर हे घोड़ा हे खच्चर हे गधा वग़ैरह जानवर जेतिरा बि आहिनि मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजे सुवारीअ जे लाइ पैदा फरमाया आहिनि। अव्हां जा ॾुखिया ॾुखिया ॿार खणंदा आहिनि अव्हां खणी कोन सघंदा हो पर अव्हां जे ॿारनि खे तव्हांजे मंज़िल ताईं पहुचाईंदा आहिनि। ओ मुंहिंजा बाना इहे सभु शयूं मां अल्लाह पाक तुंहिंजे लाइ पैदा फरमायूं पर तोखे मां अल्लाह पंहिंजे लाइ पैदा फरमायो। क़ुरान पाक ॿुधाए थो सिज चंड तारा तव्हांजे रोशनीअ जे लाइ पोखूं फसल तव्हांजे ग़िज़ा जे लाइ रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ख़लक़ लकुम मा फ़िस समावाति वल अर्द हिननि आसमाननि ऐं ज़मीननि में जो कुझु बि आहे आसमान खां ज़मीन ताईं ज़मीन खां आसमान ताईं अलाए छा न छा ख़ुदा जे कुदरत जा कारखाना पैदा कयल आहिनि। रब ताला फरमाईंदो आहे हर शइ तुंहिंजे लाइ बाना तूं मां अल्लाह जे लाइ। हिकिड़े उर्दू शाइर ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे गोया इन जो तर्जुमो कयो अथई फरमाए थो जानवर पैदा हुए तेरी वफ़ा के वास्ते। सुभान अल्लाह। ऐं बाना हे जानवर तुंहिंजा वफ़ादार थी जानवर पैदा हुए तेरी वफ़ा के वास्ते खेतियां सरसब्ज़ हैं तेरी ग़िज़ा के वास्ते चाँद सूरज और सितारे सब ज़िया के वास्ते सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते। अल्लाह दुरूद मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अवां गौर करे विया हूंदा समझी विया हूंदा त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात असांखे पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको मुंहिंजे प्यारे नबी करीम अलैहिस्सलाम जो ख़लीफ़ो नंबर ॿियो आहे सानी ख़लीफ़ो आहे हबीबन करीम जे ज़ात बाबरकात जो प्यारो सहाबी आहे उहो फरमाईंदो आहे त रब करीम इबादत जो हुकुम कयो आहे त इबादत कयो ऐं मां तव्हांखे इबादत लाइ पैदा कयो आहे। पर फारूक आज़म फरमाइनि था जेकॾहिं अल्लाह पाक इबादत जो हुकुम न करे हा तब असांजे मथां अकुल जे तक़ाज़ा मुताबिक़ अल्लाह जी इबादत फर्ज़ हुई। सुभान अल्लाह। हे त हुकुम आहे साईं चवे थो त इबादत कयो रब ताला फरमाए थो त मुंहिंजी इबादत कयो पर जेकॾहिं रब न बि चवे हा अल्लाह ताला अमर न करे हा
ऐं अल्लाह ताला तव्हां खे असां खे अकुल नसीब फरमायो आहे त अकुल जी तक़ाज़ा इहा हुई, अकुल जी घुर इहा हुई त अकुल असां खे चवे हा त अल्लाह जी इबादत कई वेंदी आहे। छाजे करे त अकुल इन जो ई नालो आहे त इंसान खे गौर ऐं फ़िक्र जी दावत ॾे, इंसान खे मुतवजह करे। जेकॾहिं इंसान जे अकुल इंसान खे मुतवजह न कयो त पोइ जानवर में ऐं इंसान में को फ़र्क़ु न हूंदो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इंसान पंहिंजे अकुल जी तक़ाज़ा सां बि सोचींदो आहे त जंहिं मालिक मूंखे मानी ॾिनी आहे, जंहिं मूंखे जान ॾिनी आहे, जंहिं ख़ालिक मूंखे हयाती अता फरमाई आहे, जंहिं रब पाक जे फज़ल करम खां सवा मां हिकिड़ो लम्हो बि नथो गुज़ारे सघां, मूंखे उन जे दर ते झुकणो आहे, उन जी इबादत करणी आहे। इबादत अल्लाह पाक जी अकुल जे तक़ाज़ा मुताबिक़ बि फर्ज़ आहे। पर फारूक आज़म फरमाए थो जेकॾहिं को अकुल इस्तेमाल न करे त रब जो अमर बीठो आहे, अमर त असांजे मथां अल्लाह जी इबादत फर्ज़ आहे। सुभान अल्लाह। अवां ॾिसंदो त आम तरह सां अल्लाह जूं टे मख़लूकूं आहिनि। हूअं त ख़ुदा जी तमामु घणी मख़लूक आहे, पर जेकॾहिं तव्हां सभिनी मख़लूकनि खे हिन टिनि मख़लूक जे क़िस्मनि में तक़सीम कंदव त करे सघो था पिया। हिकिड़ी उहा मख़लूक आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात अकुल बि ॾिनो आहे, त उन सां गॾु हुनखे अल्लाह ताला ख़्वाहिशूं ऐं शहवत बि ॾिनी आहे। अकुल सां गॾु उनखे ख़्वाहिशूं बि आहिनि, तमन्नाऊं सधूं बि आहिनि ऐं उनखे शहवत बि आहे। उहो आहे इंसान। ॿी हिकिड़ी अहिड़ी मख़लूक आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात अकुल ॾिनो आहे, पर ख़्वाहिश कान्हे का, सद कान्हे का, उन्हनि खे शहवत कान्हे का। उहा मलाइकनि जी जमात आहे। ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे ए मलाइक ख़ुदा जी बेफ़रमानी को न कंदा आहिनि, उहो अमर जा ताबिया हूंदा आहिनि। जीअं रब ताला जी ज़ात बाबरकात उनखे चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। उनखे का ख़्वाहिश कान्हे, का सद कान्हे, का तमन्ना कान्हे, का शहवत कान्हे। हाणे इहो ॿियो क़िस्म आहे मख़लूक जो जंहिंखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात अकुल त ॾिनो आहे, पर उनखे ख़्वाहिश ख़ुदा ताला ॾिनी कान्हे का। सुभान अल्लाह। टियों क़िस्म मख़लूक जो आहे जंहिंखे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात अकुल कोन ॾिनो आहे, पर उनखे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ख़्वाहिशूं ॾिनियूं आहिनि, सदूं ॾिनियूं आहिनि, शहवत हुनखे ख़ुदा ताला ॾिनी आहे। उहो मख़लूक जो क़िस्म आहे जानवर। सम्झो था हलाए न? उहो टियों क़िस्म कहिड़ो थी वियो? अकुल वेचारण खे कोन्हे, पर हुनखे सद आहे, ख़्वाहिश आहे, शहवत आहे। अवां ॾिठो आहे जानवर खे अवां कंहिं गाह में शल न हेरे 1000 दफ़ा मारियो, तड़ियो, धोका ॾियो, पर वरी फिरी फिरी पियो ईंदो, छो त हुनखे ख़्वाहिश आहे। अहिड़े तरीक़े सां जानवरनि सां मुंहिंजा प्यारा दोस्त उथंदा वेहंदा आहिनि। अवां ॾिठो आहे त हुनखे शहवतूं बि आहिनि, हुनखे ख़्वाहिशूं बि आहिनि, पर वेचारनि खे अकुल कोन्हे को। हाणे टे क़िस्म मख़लूक जा थी विया। हज़रत इमाम ग़ज़ाली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त अल्लाह जे मख़लूक जा इहे टे क़िस्म थी विया। हिकिड़ो इंसान आहे जंहिंखे अकुल बि आहे, जंहिंखे शहवत ऐं ख़्वाहिश बि आहे, ऐं ॿियो मख़लूक जो क़िस्म आहे मलाइक जंहिंखे ख़ुदा ताला अकुल ॾिनो आहे, पर हुनखे शहवत ऐं ख़्वाहिश कान्हे का। टियों क़िस्म मख़लूक जो आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात अकुल कोन ॾिनो आहे, पर शहवत ऐं ख़्वाहिश ॾिनी आहे। फरमाए थो जेकॾहिं इंसान पंहिंजे अकुल खे कम में आणे ऐं इंसान जो अकुल शहवत जे मथां ग़ालिब अची वञे, पंहिंजे ख़्वाहिशुनि जे मथां ग़ालिब अची वञे ऐं अकुल खे इस्तेमाल करे हर बुराईअ खां बची पवे, त अल्लाह पाक हिन जे अकुल जे एवज़ में एॾो मक़ाम कयो आहे जो ख़्वाहिशुनि खे हेठि करे ऐं अकुल खे मथे करे त इहो इंसान मलाइकनि खां बि मथे चढ़ी वेंदो आहे। इहो इंसान मलाइकनि खां बि मथे चढ़ी वेंदो आहे। पर ख़ुदा पियो ख़ैर करे जेकॾहिं इंसान जे अकुल जे मथां ख़्वाहिश ग़ालिब आहे, इंसान जे अकुल जे मथां शहवत ग़ालिब आहे, शहवत जा इरादा ऐं पंहिंजे ख़्वाहिशुनि जा इरादा अकुल जे मथां करे छॾे, अकुल खे हेठि करे छॾे ऐं पंहिंजा इरादा ऐं शहवतूं मथे करे छॾे। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पोइ इहो शख़्स वरी जानवर खां बि बदतर आहे।
इहो ढगन ढोरन खां भी ख़राब आ, जानवरन खां भी किनो आ। जो जानवर के अकुल कोने हुन के रुगी ख्वाहिश आ, हिन के अकुल आहे पर अकुल जे हूंदे अकुल हिन जो हेठ थियो ऐं शहवतूं हिन जूं मथे थियूं त इहो जानवर खां भी बदतर आ। पर जेकॾहिं अकुल के इस्तेमाल करे पंहिंजे ख्वाहिशुनि खे हेठ बढ़ाए ऐं अकुल के हुन जे मथां कामयाब करे त अल्लाह ताला हुन खे मलाइकनि खां भी मथे फरमाए छॾींदो। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह जे ज़ात बाबरकात इंसान खे तमाम शर्फ मकाम मर्तबो नसीब इन जे करे फरमायो आ जो अल्लाह जो आबिद बानो भी आ, उन सां गॾो गॾु अल्लाह ताला उन खे अकुल भी अता फरमायो आ। अशरफुल मखलूकात आ, इंसान में जेका खूबी खुदा ताला रखी आ उहा सभिनि खां मथां ही आ, बशर्ते उन पंहिंजे खूबीअ खे बरूए कार लाए अकुल खे इस्तेमाल करे रब जे फरमा बरदारी में रहे। अवा ताज़ो ॿुधी आया हो हज़रत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अनो भी त इंसान हो। सुभान अल्लाह। दुनिया जी लालच के फिटो कयई, दुनिया जे कारोबार के तड़क कयई, पंहिंजे अल्लाह जे ज़ात बाबरकात ते भरवसो रखी रसूलुल्लाह जे दीन ख़ातिर हर शइ कुर्बान करे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे मक़ाम एतिरो नसीब फरमायो। अवां ॿुधी आया हो त अल्लाह पाक अहिड़े शहीद जे लाइ क़ुरान में फरमाईंदो आहे त शहीद मुअल नाहे जहिड़ो आहे। जेकॾहिं अकुल खे इस्तेमाल न करे हा, अकुल जे मथां दुनिया जूं शहवतूं ग़ालिब आणे हा, खुदा जी इबादत न करे हा, रब पाक जे ज़ात बाबरकात जे फरमा बरदारी में पंहिंजी ज़िंदगीअ खे सरफ न करे हा, इमाम हुसैन अली मक़ाम खे मक़ाम मर्तबो कोन मिले हा। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे जह बान्हे भी पंहिंजे मालिक पंहिंजे ख़ालिक पंहिंजे रब करीम जी इबादत में ज़िंदगी गुज़ारी आ। खुदा पाक खे यादि कयो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जो ॿिन्ही जान में मक़ाम मर्तबो बुलंद फरमायो आ। दुरूद पढ़ तोखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। वरी दुरूद मुझे प्यारे आका दे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। हाणे हिन आयत सगोरी में अल्लाह जे ज़ात असांखे इबादत जो अमर कयो आहे। छा जो अमर कयो आहे? मोमिननि जी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत थी करे पई त मुंहिंजो आका कलीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि मुंहिंजे घर ईंदा हा, मां ॾिसंदी हुअसि त मुंहिंजे हबीब पाक जी ज़ात मूं वटि अचण खां पोइ इशा जे टाइम ते थोरो टाइम आराम कंदा हा। मूंखे अखि लॻंदी हुई, निंड अची वेंदी हुई। उन खां बाद जॾहिं बि मां जाॻंदी हुअसि त ॾिसंदी हुअसि त मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे इबादत में बीठो हूंदो। बीबी आशा थी फरमाए एतिरे क़दुरु जो मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात बीही बीही पंहिंजा पेर सुजाए छॾींदा हा। इंसान घणो टाइम बीहंदो आहे त पोइ घणे बीहण जे करे इंसान जे बदन जो जिस्म जो वज़न ऐं बार पेरनि ते पवंदो आहे। पोइ जॾहिं वज़न बार पवंदो आहे त पोइ पेरनि में सोज थी पवंदी आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी घरवारी थी चए त नबी करीम जी ज़ात बाबरकात जा जॾहिं पेर सुजी पवनि त मां शफ़क़त जे करे अर्ज़ु कंदी हुअसि, या रसूल अल्लाह, अल्लाह पाक तुंहिंजे लाइ फरमायो आहे लियग़फ़िरक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़्ख़र। ओ मुंहिंजा हबीब, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तुंहिंजे अॻियनि पोयनि गुनाहनि खे धोई छॾियो आहे। तूं त गुनाह खां पाक आहे। अॻियनि पोयनि गुनाहनि जो मतिलबु इहे कोन्हे त माज़ अल्लाह नबी गुनाह कंदो हो, न, माना ईअं सम्झ त मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात के अल्लाह ताला हर गुनाह खां पाक करे छॾियो हो। सुभान अल्लाह। जॾहिं तव्हांजो को गुनाह हुई कोन्हे, अवां ॾोह कया ई कोन्हनि, अवां खे ख़ुदा तबारक व तआला हर गुनाह खां पाक रखियो आहे, पोइ अवां एतिरो छो था पिया अल्लाह जी इबादत कयो जो तव्हांजा पेर सुजी था पवनि पिया। मुंहिंजा हबीब, अवां एतिरी त ख़ुदा जी इबादत न कयो, कुझु पंहिंजे जान जो बि ख़्यालु कंदा कयो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, आयशा ॾिस त मालिक मूं ते केॾा वण कया आहिनि, अल्लाह जे ज़ात बाबरकात मूं ते केॾा करम कया। मां तोखे ॿुधायां थो, रब पाक 1.25 लख नबियनि जो मोकिलियो, पर जेको मर्तबो मां मुहम्मद करीम जो आहे सो कंहिंजो कोन्हे। हक़ीक़त आहे असां बहैसियत मुस्लमान जे अक़ीदो रखूं था त असांजे नबी करीम जी ज़ात बाबरकात जो मर्तबो सभिनि खां बुलंद ऐं बाला आहे। बारो चल ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुन्हू सिर सभिनि। वाह सोढ़ा लतीफ़ साईं। बारो चल ॿिया बि घणा
पर मुझो पुनहल सिर सभिल चढ़ी चांगे ते अची कंदो वर विल्हल पो मथा माज़ूर शलहो तो धरींदो हथड़ा। हुजूर करीम जी रात बाबरकात सैयदुल अंबिया मुझे प्यारे नबी करीम के खुदा दुनिया में ही शरफ नसीब फरमायो जो मेरा जवारी रात नबी करीम के घुराए अल्लाह ताला सबनी नबियन के हाज़िर कयो आ। अल्लाह जा सब नबी कतारूं बधी नबी पाक जे पुठियां नमाज पढ़न था। मोहम्मद करीम सब नबियन जो इमाम बणजी तो नमाज पढ़ाए। हे दुनिया जो शरफ ॿियो दुनिया जो शरफ इहो जो हर नबी कंहिं न कंहिं कबीले जे लाइ कंहिं ॻोठ जे लाइ कंहिं इलाइक़े जे लाइ कंहिं तालके जे लाइ कंहिं देह जे लाइ कंहिं ज़िले जे हद जे लाइ आयो। पर नबी पाक के अल्लाह ताला फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। और मुझा प्यारा हबीब ॿिया नबी त कंहिं महदूद इलाइक़े जे लाइ आया पर तोते अल्लाह पाक जो करम कयो आ जो बरकत वारो आ। रब जंहिं तोते क़ुरान नाज़िल फरमायो आ अहिड़ो त किताब तोते नाज़िल फरमाई त ता त मुहम्मद तूं सॼे जहान जे लाइ नज़ीर बणजी अची। अल्लाह नज़ीरा इन जे लाइ त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहाननि जे लाइ नज़ीर बणजी अचे। मुंहिंजा प्यारा सभिनी जे लाइ त नज़ीरा पर रुगो वक़्त महदूद जे लाइ न ता क़यामत। सुभान अल्लाह। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। अल्लाह जी ज़ात बाबरकातो के सभिनी नबूअनि जो आख़िरी नबी करे मोकिलियो आ। जेका बि नबी सगोरा आया उन सभु नबियनि खां आख़िर में तूं अचण वारो आ। तोखां बाद में ॿियो को नबी अचण वारो कोन्हे। पाण फरमाइनि था ख़तम बियन नबियून। अल्लाह ताला मुंहिंजे मथां नबियनि जे सिलसिले खे ख़तम फरमाए छॾियो आ। हे दुनिया जो शरफ आ वरी आख़िरत जो शरफ अहिड़ो हूंदो जो सारी मखलूक पघर में पई बुॾंदी 50,000 साल जो ॾिहाड़ो थींदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात 50,000 साल ताईं हिसाब किताब ई कोन कंदो। माण्हू मैदान में गॾु थींदा सिज नेज़े पांद लही ईंदो ज़मीन तपी ट्रामे जहिड़ी ॻाढ़ी थी वेंदी। माण्हू सभु नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। धीउ माउ खां धार पुट पीउ खां धार ज़ाल मुड़ुस खां धार यार यार खां धार को कंहिंजो साथ कोन ॾींदो। सभु माण्हू परेशान हूंदा। अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जी ज़ात बाबरकात जे आॾो कंहिंखे ॻाल्हाइण जी ताक़त कान हूंदी। हाणे को मामूली ॻाल्हि कान्हे का 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो। 50,000 साल का मामूली ॻाल्हि आहे। आदम अलैहिस्सलाम पैदा थियो आहे केतिरो ज़मानो गुज़रियो आहे 7,000 7,500 वध में 8,000 साल। आदम खां वठी अॼु ताईं 7,000 8,000 जे विच जो वध में वध 8,000 साल। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त 8,000 साल आदम खां वठी केॾो वॾो अरसो गुज़रियो आहे। कई सदियूं गुज़रियूं सम्झो पिया पर वाह मौला तुंहिंजी बेनियादी क़यामत जो ॾिहाड़ो 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो। माण्हू सभु परेशान हूंदा पघर में बुॾंदा। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था माण्हू पघर में पंहिंजे में बुॾंदा रहंदा। जीअं मच्छी तरंदी आहे ईअं माण्हू पर पघर में परेशान हाल हूंदा ऐं सॼो जहान उघाड़ो हूंदो। ख़ुदा जे ज़ात बेनियाज़ जे आॾो को कोन ॻाल्हाए सघंदो। अञा हिसाब कोन थियो आहे अञा तोरारो कोन थियो आहे अञा जन्नत जहन्नम कोन आयो आहे। ईअं रुगो गॾु थिया आहिनि बीहो त तव्हां खां हिसाब वठां। 50,000 साल ताईं माण्हू परेशान हूंदा। परेशान थी करे पाण में माण्हू सलाह कंदा अल्लाह खे अर्ज़ु कयूं मिंथ कयूं को अर्ज़ु कयूं त हिसाब करे पोइ हेॾे करे या होॾे करे जाॾे वणेसि ताॾे करे पर लेखो त करे हिन मुसीबत खां त असांखे बचाए। असां अर्ज़ु कोन था कयूं हलो त आदम खे चऊं माना आदम अल्लाह खे अर्ज़ु करे ख़ुदा असांजो लेखो करे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ मशहूर हदीस आहे मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सारी मखलूक सभु आदम अलैहिस्सलाम ॾे ईंदा ऐं सभिनि खे इहो ख़्यालु हूंदो आदम जी असां औलाद आहियूं। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू असांखे आदम मां पैदा फरमायो आहे। मन अबो आदम असांजी औलाद जे करे सिफारिश करे अल्लाह खे चवे मौला लेखो करे न पोइ तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। सलाह शई बुलंद आवाज़
थोरो रब खे चओ त असांजी सिफारिश करे या आदम अंत अबूना व अंत मस्जूदुल मलाइका ऐ आदम तू असांजो बाबू आ अल्लाह तोखे मलाइकनि खां सजदा कराया सिफारिश कर आदम अलैहिस्सलाम चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी सुभान अल्लाह ॿिए ॾे वञो मां जो तव्हांजो कमु को नथो कयां मूंखे पंहिंजो यादगीरो थो अचे कहिड़ो यादगीरो अल्लाह ताला चयो ला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन ओ आदम हवा इन दाणे जे वेझा न वञो मता तव्हां ज़ालिमनि में थी पओ तंहिंजे करे मूंखां दाणो खाइयो हो अल्लाह पाक जी ज़ात असांखे जन्नत मां कढियो हो ॾमिरजी पियो हो 350 साल ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात मूंखे रोआरियो हो आख़िर माफ़ी त ॾिनई राज़ी त थियो पर बेनियाज़ आहे जेकॾहिं वरी खणी लेखो करे त खौस केरु पुछंदो इन जे करे मां उन ॻाल्हि जे करे शर्मिंदो आहियां माफ़ी त मिली वई आहे पर हाणे मां अर्ज़ करण जहिड़ो न आहियां कंहिं ॿिए खे वञी चओ मां तव्हांजो कुझु बि करे कोन थो सघां अदा हिकिड़ो मसइलो हिते ॿुधायां पोइ अॻिते हलूं था आम तरह सां अॼुकल्ह जा मुला मौलवी चवंदा आहिनि त क़यामत में को कंहिंखे कमु न ईंदो सम्झो था अलाए न को बि कंहिंखे कम में न ईंदो पहिरों मसइलो इहो आहे त महबूब पाक जेको फरमायो त सारी मखलूक आदम वटि वेंदी इहो कहिड़ो अक़ीदो रखी वेंदा पूरा थी विया आहियो तव्हां बि ख़ैर जो कोन था सम्झो या बाबा आदम ॾे जो सभु वेंदा त कहिड़े ख़्याल सां वेंदा त असांखे आदम अलैहिस्सलाम कमु ईंदो ऐं माफ़ी वठी ॾींदो अब छा कंदा आदम असांखे कमु ईंदो ऐं माफ़ी वठी ॾींदो ऐं ईअं कोन्हे को त रुगो सुन्नी वेंदा ईअं कोन्हे को त रुगो शिया वेंदा ईअं कोन्हे को त रुगो शाहपुर वारा वेंदा ईअं कोन्हे को त रुगो वहाबी वेंदा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो बि फरमाए थो तमाम जो तमाम मखलूक वारा वेंदा ईअं बि कोन्हे त मौलवी कोन वेंदा अणपढ़िया वेंदा वॾेरा कोन वेंदा ग़रीब वेंदा न न मौलवी बि वेंदा पीर बि वेंदा अमीर बि वेंदा नंढा बि वेंदा सुन्नी बि वेंदा शिया बि वेंदा सभु वेंदा ओ अदा तूं दुनिया में त चवे थो को कमु कोन ईंदो पोइ उते छा थींदी जो अक़ीदो विसारे सभु हलिया वेंदो पोइ हे दुनिया वारो अक़ीदो कीअं तव्हां खां विसरी वेंदो जो हिते चओ था त को कमु कोन ईंदो हाणे तव्हां हिते त माण्हू खे ॿुधाईंदा हुआ त को कमु कोन ईंदो ऐं उते जंहिंमहिल लठियूं लॻंदियूं उते जंहिंमहिल पादर पुसंदा ऐं अची मुंहिंजे मलाइकनि अलाह जे मलाइकनि जे तरफ़ खां सोड़ पवंदी पोइ चवंदा वारो कयो त हलूं आदम अलैहिस्सलाम ॾे माना इन्हनि मुलनि मोलनि खां बि हे दुनिया वारो अक़ीदो विसरी वेंदो उते बि तमन्ना रखंदा त अॼु आदम असांखे कमु ईंदो कहिड़ो अक़ीदो रखंदा त आदम असांखे हिते चवनि था त न पर उते पोइ वञिणो पवंदो न तॾहिं त अलाह जे ज़ात फरमायो आहे न महबूब फरमायो त सभु वेंदा तमाम जो तमामु वेंदा ईअं कोन त को रहबो को टिकंदो को तरसंदो को मुला को मौलवी को मुफ्ती को हाजी तरसी पवंदो तव्हां वञो मां वेठो आहियां न न जॾहिं अलाह जो अज़ाब ॾिसंदा त उन सभु हलिया वेंदा ऐं इहो अक़ीदो रखी वेंदा त आदम असांखे कम में ईंदो मालूम थो थिए त जंहिंजो अक़ीदो आहे जंहिंजो एतिक़ाद आहे त क़यामत में अलाह जा बाना कम ईंदा उहे सचा आहिनि जंहिंजो अक़ीदो आहे त अलाह वारा या अलाह जा नबी या अलाह जा प्यारा क़यामत में कमु ॾींदा मुंहिंजा प्यारा दोस्त उहे सचा आहिनि छो त अॼु बि अक़ीदो रखनि था क़यामत में बि रखंदा लॼी उहे थींदा जेके अॼु झलनि था ऐं क़यामत में वरी पाण लूर लूर करे अॻ में थी हलंदा दुआ कर ख़ुदा ताला शर असांजो अक़ीदो दुरुस्त फरमाए असांखे ख़ुदा ताला औलिया अल्लाह ऐं अंबिया अलैहिस्सलाम जे फैज़ मां फैज़ वारो बणाए छॾे हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि सभु वेंदा रहंदा झलण वारा बि वेंदा ॿी ॻाल्हि जेकॾहिं इहा ॻाल्हि सची आहे त को कमु कोन ईंदो त पोइ आदम अल्लाह जो नबी आहे उहो छो चवंदो फज़हबू इला गैरी इज़हबू इला गैरी मां तव्हांजो कमु कोन थो कयां कंहिं ॿिए ॾे वञो माना कमु थींदो न ॻाल्हाईंदा हलो अदा माना कमु थींदो त
तॾहिं आदम चवंदो इज़हबू इला गैरी, मां त कमु कोन थो कयां पर कंहिं ॿिए ॾे वञो, माना ॿिए वटि तव्हांजो कमु थींदो। जेकॾहिं इहो अक़ीदो मुलनि वारो सचो हुजे हा त को कमु कोन ॾींदो त नबी अलल ऐलान चवे हा मूं ॾे छो आया हो, कंहिं ॾे न वञो, चओ अलाह खे। पर न आदम अलैहिस्सलाम ईअं कोन चवंदो, आदम चवंदो रब पर चवंदो पर वञो कंहिं ॿिए वटि। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम, अगरचे न जूं मानाऊं तफ़सीरनि मुख़्तलिफ़ कयूं आहिनि, हिते इमाम मां मुराद हुननि जा आमाल नामा बि लिखिया विया आहिनि, हर हिक खे पंहिंजे आमाल नामनि तहत सॼो कयो वेंदो। पर कन तफ़सीरनि ईअं बि लिखियो आहे त हर हिक खे पंहिंजे पेशवा जे नाले सां सॼो वेंदो। जेको जंहिं दुनिया में जंहिंसां जहिड़ो प्यार ऐं अक़ीदत कई हूंदी, इंशा अल्लाह ताला उहो अल्लाह जो बानो क़यामत में उनखे कमु ॾींदो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन, जेके दुनिया में हिक ॿिए सां यारियूं रखंदा हा उहे यार यारनि सां क़यामत में परे थी वेंदा, को बि यार यार खे फ़ाइदो कोन ॾींदो। पर अल्लाह जो क़ुरान थो चवे जंहिं मुत्तक़ीअ सां तो यारी रखी हूंदी हो तोखे क़यामत में कम ईंदो। जंहिं बि मुत्तक़ीअ बाने सां अल्लाह जे बानड़े सां तो मोहब्बत कई हूंदी त उहो तोखे कमु ॾींदो। हज़रत पीर साईं मोहम्मद बका शाह साहब रहमतुल्लाह अलैह, पीर साईं रोज़े धणीअ जो वालिदा सैयद मोहम्मद राशिद जो पीउ आहे, नालो अथसि सैयद मोहम्मद बका। किताब मथे ते खयूं थो अचे, राति जो टाइम आहे, चोर रस्ते ते लिका वेठा हा, चोरनि खे ख़्यालु थियो त हिन सां पैसा आहिनि, का दुनिया जी भरी खयो थो वञे, पासो वठी लिकी पीर साहब खे कुहाड़ियूं हयूं, हिकिड़े हेॾां कुहाड़ी हई ॿिए हेॾां कुहाड़ी हई, अल्लाह जो कामिल बानो ज़ख़्मी थी किरी पियो। जंहिंमहिल भर में आया गंढ खोलियूं त किताब अञा जो निहारनि त पीर मोहम्मद बका पाड़े जो सैयद सुञातऊं ॾाढा शर्मिंदा थिया। अर्ज़ु कयूं कि भला माफ़ कजां, असांखां ग़लती थी वई आहे। पाण फरमाइनि था मूंखे खणी हलो, पुटनि जे हवाले हली कयो, ऐं इंशा अल्लाह ताला जेकॾहिं मूंखे अल्लाह क़यामत में जन्नत ॾीं त अॻु में तव्हांखे वठी हलंदुसि। तव्हां मूंखे खणी हलो, पुटनि वटि पहुचायो, ऐं जेकॾहिं मूं ते कादर करम कयो ऐं मूं मिस्कीन खे रब जन्नत में मोकिलियो त मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे मां अॻु में कोन वेंदुसि। अर्ज़ु कंदुसि मौला हिननि जे हथां मूंखे शहादत मिली आहे, इहो शहादत जो रुतबो जंहिंजे हथां मिलियो आहे ओ मुंहिंजा ख़ालिक अॻु में इन्हनि खे रवानो फरमाए पोइ मां वेंदुसि, अॻु में तव्हांखे वठी वेंदुसि। अल्लाह वारनि जी त भलाई निहार, इहो मुंहिंजा प्यारा दोस्त बुरनि सां बि भलायूं कंदा आहिनि। अल्लाह जे वलियनि जो कमु इहो आहे, अल्लाह जे नेकनि बाननि जो कमु इहो आहे त जेके माण्हू क़यामत में परेशान हाल हूंदा ख़ुदा जा वलियतनि जी परेशानी दूर फरमाईंदा। बहरहाल मौज़ू इहो ॿियो आहे, पर ॻाल्हि विच ते अची वई तरीक़े अर्ज़ु करे छॾियां। आदम अलैहिस्सलाम छा चवंदो, इज़हबू इला गैरी, ॿिए ॾे वञो, मां कमु न थींदो। हाणे उहे साॻा माण्हू सॼी मख़लूक नूह अलैहिस्सलाम वटि ईंदी, नूह अलैहिस्सलाम खे साॻियो अर्ज़ु कंदा, आदम अलैहिस्सलाम वारो जवाब नूह बि ॾींदो, नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, अॼु मां पाण परेशान आहियां, अॼु मां तव्हांजी रब वटि सिफारिश को नथो कयां, अॼु तव्हां कंहिं ॿिए जे दर ते वञो, थी सघे थो उहो ॿियो तव्हांजो कमु करे छॾे। इब्राहिम खलीलुल्लाह वटि ईंदा, इब्राहिम खलीलुल्लाह बि चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। अहिड़े तरीक़े सां हर नबीअ वटि ईंदा, पर हर नबी ईअं चवंदो, अवां अंदाज़ो कयो 1.25 लख नबीअ वटि वञनि, 2 मिंट लॻनि त बि केतिरो टाइम लॻी वञे, 1.25 लख नबियनि जे दरवाज़नि तां ठोकरूं खाई ईंदा। जंहिंमहिल आख़िर में अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदो तव्हांखे यादि कोन्हे मां तव्हांखे दुनिया में चयो हो, इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद।
मां त तव्हांखे दुनिया में ई चई वियो हुउसि त मां उन जवान जी ख़ुशख़बरी ॾियणु आयो आहियां, उन रसूल जी तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइणु आयो आहियां जेको मूंखां बाद में अचण वारो आहे। ऐं नालो बि ॿुधाए थो वञा, उनजो नालो हूंदो अहमद। छा नालो हूंदुसि? अहमद। उन जवान ते तव्हां ईमान आणिजो, उन जी तस्दीक कजो। मां रसूल ख़ुदा जो ज़रूर आहियां, अल्लाह जो पैगंबर आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजे दौर में बि अची वञे त ला इलाहा इल्लल्लाह हज़रत ईसा रूहुल्लाह जेको कलमो भरींदा आहियो उहो फिटो करे तव्हां चइजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई नबी पाक जा उम्मती बणिजी वञिजो। अड़े मां त तव्हांखे दुनिया में ई ॿुधायो हो, अवां खां वेसर थी वई आहे। 1.25 लख नबियनि वटि विया हो, चङो थियो, पर अचो त मां तव्हांखे अहिड़े दरवाज़े ते वठी हलां जो तव्हांखे को न वापसि मोटाईंदो। हज़रत ईसा जे मशवरे सां तमाम मखलूक हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते ईंदा। नबी करीम जी ज़ात बाबरकात उन वक़्त में आरामी हूंदा। ख़ुदा जो हबीब महबूब करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे अर्श जे साॼे पासे हूंदो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जे दरवाज़े ते हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम बीठो हूंदो। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जी ख़िदमत में जो तमाम मखलूक परेशान थी ईंदी त महिल सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत जिब्रील अर्ज़ कंदो, या रसूल अल्लाह तमाम मखलूक जे दरवाज़े ते फरियादी थी आई आहे। सुभान अल्लाह। अदा हिकिड़ो मसइलो तव्हां ॿुधाईंदव? सोचो, जेकॾहिं अल्लाह चाहे उथंदे ई हुननि जे ख़्याल में नबी पाक जो ख़्याल आणे त अची सघे थो या न? ॾाढे ॻाल्हायो। हे तव्हांखे असां ॿुधायूं पिया, वाइज़ ॿुधायूं पिया, इहे ॻाल्हियूं तव्हां ॿुधो पिया, तव्हांखे मसइलो मालूम बि आहे त पिछाड़ी कमु वञी रसूलुल्लाह वटां थींदो, पर क़यामत में इंतज़ाम अहिड़ो थींदो या ॻाल्हि ई विसरी वेंदी। अल्लाह सम्झो था अलाए न? तोड़े ख़बर बि आहे, ॿुधो बि पिया, हिकु दफ़ो न 100 दफ़ा ॿुधो अथसि, पर उन टाइम ते इहा ॻाल्हि विसरी वेंदी त को सिधो सो नबी साईं वटि वञिणो आहे। न सिधो आदम वटि, पोइ 1.25 लख नबीअ खां थी हुज़ूर वटि। आख़िर ईअं भला छो? अदा जेकॾहिं न तोखे 100 रुपयो खपे त भई 100 रुपयो मूंखे खपे थो, हाजी यार महद वटि वेंदुसि त बि ॾींदो, जे साईं उस्ताद मोहम्मद आज़म वटि वेंदुसि त बि ॾींदो, जे रेस नूर महद वटि वेंदुसि त बि ॾींदो, जे मौली नज़र हुसैन वटि वेंदुसि त बि ॾींदो, जे शाह मोहम्मद वटि वेंदुसि त बि ॾींदो। ठीकु आहे, सभु कंहिंमें उमेद आहे, सम्झो था दादा। पोइ जंहिं वटि वियो उन वटां मिली वियुसि, साईं मोहम्मद आज़म वटि वियो मिली वियुसि, 100 रुपयो मिलियो, पर दिलि में चवे हा जे साईं न ॾे हा त मूंखे हाजी साहब ॾे हा, भला जे साईं न ॾिनो त मूंखे रेस ॾे हा, साईं न ॾिनो त फलाणो ॾे हा, माना आसरो रहिजी अचे हा या न? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, हुज़ूर जे ज़ात वटि वञणु अवां खां इन जे करे विसरंदो त 1.25 लख नबियनि वटां तव्हां मोटी अचो, अवां खे पक पए त सवाइ रसूलुल्लाह जे ॿियो कमु कोन ईंदो। अल्लाह या रसूल अल्लाह। उथंदे ई नबी करीम ॾे वञनि हा, ऐं उथंदे ई नबी करीम कमु करे छॾे हा त चऊं हा त यार आदम बि करे हा, मूसा बि करे हा, इब्राहिम बि असांजो बेड़ो तारे हा, फलाणो बि तारे हा, इहो आसरो रहिजी अचे हा। ख़ुदा ताला फरमाए थो इहा ॻाल्हि विसारायां थो, हिकु हिकु नबी वटां धिका खाई मोटो, को बि नबी तव्हांजी उन टाइम ते मदद कोन करे, जीअं पक पए त अॼु कमु कंदो त आमिना जो लाल कंदो, ख़बर पए त कमु ईंदो त रसूलुल्लाह जी ज़ात ईंदो, ॿियो कमु कोन ईंदो। अड़े सरफ़ इतना सबब था इन इक़ादे बज़्मे महशर का कि उनकी शाने महबूबी दिखाई जाने वाली है। क़यामत कायम थी थे, माण्हू परेशान था थियनि, नबियनि जे दरनि तां ठोकरूं खाई वरनि था पिया, आख़िर में मुस्तफ़ा जे दर तां कमु ठहे थो पियो। इहो सिर्फ़ु इन जे करे आहे त उन महबूब जे शान खे ॾेखारणो आहे। सलात मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व आलिहि वसल्लम। वरी सलात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व आलिहि वसल्लम। नाराज़ त कोन थींदव न? हिकिड़ो मौलवी आहे, उन किताब लिखियो आहे,
त मोहम्मद असांखे न को दुनिया में कमु ईंदो न को क़यामत में कमु ईंदो। हुज़ूर जो कमु आहे तबलीग करणु, उहा करे थो कयईं बसि, बाक़ी नबी न को असांखे दुनिया में फ़ाइदो ॾिए न को आख़िरत में। असांखे पंहिंजा अमल छॾाईंदा। उहो मौलवी आहे लाड़काणे जो, तव्हांजे हिन ज़िले में कोन्हे पर ॻाल्हि करे छॾियां। मुंहिंजा अदा हुनजो पुटु वरी हिकिड़ी पार्टीअ जो जनरल सेक्रेटरी आहे। उहा पार्टी तव्हां ॾिठी हूंदी, निशान पार पता ॿुधायांव। घणो करे ॾिसंदो हिन मुलनि जे मसीतुनि ते नोलूअ जे पुछ जहिड़ो झंडो चढ़ियो पियो हूंदो आहे। ॾिठो अथव न भाउ? नोलू सुञाणो? नोलू छा आहे? नोलू कहिड़ी भला आहे? अच्छा, कारा पटा ॾिठा अथव न साईं? जहिड़ो नोलू, नोलूअ जहिड़ो झंडो मसीत ते बि चाढ़ियो वेठा हूंदा अथव। इन्हनि मुलनि, नोलू वारनि मुलनि जो जनरल सेक्रेटरी आहे, वॾो हुनखे लक़ब ॾिनो अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद साहब। उन डॉक्टर ख़ालिद जो पीउ आहे इहो मुल्लो अली महमद, जंहिं किताब में माज़ अल्लाह लिखियो आहे त मोहम्मद न को दुनिया में कमु थो अचे न को क़यामत में कमु ॾींदो। असांजो ईमान आहे ख़ुदा जो हबीब असांखे अॼु बि कमु थो ॾिए, क़यामत में बि ॾींदो। हा या न? असांखे हबीब कमु ॾिए थो न, ऐं हो सचा आहिनि। ये चवण वारा, ये नोलू पार्टी सचा आहिनि। ये चवनि था सचा आहिनि, भाउ चवनि था नबी कमु कोन ॾींदो उन्हनि खे। सम्झो था न साईं? हो छा था चवनि? कमु कोन ॾींदो, माना उन्हनि खे कोन ॾींदो, असांखे ॾिए थो। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। शाह साहब भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, ॿारो चल ॿिया बि घणा पर मुंहिंजो अझो आर्याणी। वाह लतीफ़ सुणा। ॿारो चल ॿिया बि घणा पर मुंहिंजो अझो आर्याणी, थकीअ खे थरनि में शल पीआरींदो पाणी। हाणे जेका विंदुर विकाणी तंहिंजो मोटण ई मस थिए। असांखे उम्मीद आहे इंशा अल्लाह ताला क़यामत में मोहम्मद मुस्तफ़ा असांखे कमु ॾींदो। जमल ईसा अलैहिस्सलाम क़ौम खे ॾसु ॾींदो, जिब्रील रसूलुल्लाह खे जाॻाईंदो, हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजूं नेण मुबारक खोलींदा। ओ जिब्रील छा ॻाल्हि आहे कि भला दर ते निहार सॼी मख़लूक जी गॾु थी आहे। हुज़ूर पाक माण्हुनि जो हाल ॾिसी परेशान थी वेंदो। माण्हू पघर में पिया ॿुॾंदा, मुंहं हुननि जा लाल थिया पिया हूंदा, जिस्म तां गोश्त रोड़जी किरी पियो हूंदो, जान मां बदबू पई ईंदी, पेरे उघाड़ा मथे उघाड़ा हूंदा। जमल हुज़ूर करीम उम्मत जो हाल ॾिसंदो, ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम अल्लाह जे दरगाह में फौरन सजदो कंदो। छा कंदो नबी? अल्लाह जे ज़ात जो हबीब जो सजदो कंदो त रब चवंदो इरफा रासक सल तोत। ओ मोहम्मद मिठड़ा, हे सजदे जो टाइम न आहे, सिर खण घुर त ॼाए। सल तोत घुर, जेको घुरंदे सो तोखे अता कयो वेंदो। नबी करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरगाह में अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला हिननि जी सिफारिश तो तुंहिंजे दरबार में कयां, जंहिंजे बि दिलि में राईअ जे दाणे जेतिरो मुहबत इश्क ऐं ईमान आहे, मूंसां प्यारा मां अल्लाह तोखे अर्ज़ थो कयां उनखे जन्नत ॾे रवानो फरमाए। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात खां अॻु में ॿियनि नबियनि खे त चयो हो त सिफारिश कयो त हिसाब थिए, पर हिते हिसाब जी ॻाल्हि कान्हे का। जंहिंजी नबी सिफारिश कंदो सो जन्नत ॾांहुं हलियो वेंदो। हिकिड़े शाइर इहा ॻाल्हि ॾाढी सुठी चई आहे, चवे थो त हे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया, खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। नबी करीम जो सजदो कंदा न त मुंहिंजे हबीब जा जेके ज़ुल्फ़ हा से दस्तार खां बि ॿाहिरि मथे हेठि लड़कंदा हा, कुल्हनि ते हूंदा हा। हबीब जो सजदे में वेंदो त मुस्तफ़ा जा ज़ुल्फ़ बि सजदो कंदा। ख़ुदा चवंदुसि मुंहिंजा हबीब ज़ुल्फ़ खोले सजदो थो करी, ॻाल्हि छा आहे? अल्लाह ताला जो हबीब अर्ज़ कंदो, मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसुओं की सियाही, गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। मौला ॿियो कुझु कोन थो घुरां, घुरां थो त मुंहिंजे उम्मत खे माफ़ कर। हाणे वर्दी छा मिलंदी?
खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। मुझे हबीबतों के याद कौन है? मां कुरान में चयो वला सौफ योतीक रब्बुक फतरदा। ऐं मुंहिंजा हबीबतों खे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी वेंदे। अॼु तोखे नाराज़ करणो कोन्हे को। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद, जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। और मुझा प्यारा हबीब अॼु मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो वाला सौफा योतीक रब्बुक फतरदा। तोखे रब पाक एतिरो अता फरमाईंदो चो तूं राज़ी थी वेंदे। अल्लाह जो हबीब चवंदो मां एसी ताईं राज़ी कोन थींदुसि, एसी ताईं राज़ी कोन थींदुसि जो हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती जन्नत में वेंदो, जहन्नम में हूंदो त राज़ी कोन थींदुसि। जेसीं ताईं सभु मुंहिंजा उम्मती जन्नत में वेंदा पोइ राज़ी थींदुसि। इंशा अल्लाह ताला मुंहिंजो हबीब क़यामत में उम्मत खे कमु ईंदो। बाक़ी नोलू पार्टी के कम को नहीं दो। अब आप समझो था ना सही? या केड़ी पार्टी आ? याद कजो, याद नओ लक़ब ॾिनो थमा नओ 1997 जो लक़ब अथनि इहो नोलू पार्टी। इनखे कुछ भी कोन मिलंदो, मिलंदो ख़ुदा जो कसम आशिक़नि खे मिलंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आशा ॻाल्हि यादि आ विसरी वई। ओ आशा तूं थी चवे त पैर थो सुजाई, घणी इबादत न कया। हाँ दुनिया में ॾिस केॾो मुंहिंजो अलाह शान कयो आहे, नबियनि जो सरदार कयईं। क़यामत में अलाह मुंहिंजो केॾो शान कंदो जो मां सभिनि जी सिफारिश कंदुसि। अफलम अकुल अब्दन शकूरा। ओ आशा अञा बि रब जी इबादत छो न कयां? मां मोहम्मद चवंदो हा त पेर सुजी त पवन वॾी ॻाल्हि कान्हे का, पर पेर फाटी पवन त बि मां रब जो शुक्रगुज़ार बानो थी बीही ख़ुदा जी इबादत कंदुसि। जंहिं एॾा वण कया, जंहिं एॾा कुर्ब कया, जंहिं एॾी नेमत कई, जंहिं एॾो मूंसां महिरबानी कई आहे, उन मालिक रब करीम जल जलालहू अमन वालहू मूंखे एॾो शर्फ़ ॾिनो आहे। मां मोहम्मद चाहींदो आहे त सॼी ज़िंदगी ख़ुदा जी इबादत में गुज़ारियां, हमेशा हमेशा रब जे सजदे में हुजां, ख़ुदा जी इबादत कयां। जेको एॾो मूंसां कुर्ब करे वण करे उन जी इबादत कजे या न कजे? सैयदुल अंबिया इमामुल अंबिया ख़ुदा जी इबादत थो करे पियो, अल्लाह जे इबादत खां पोइ ते कोन थो हटे पियो। अफ़सोस असां गुनहगार थी करे रब जी इबादत न कयूं जेका असांजे मथां फर्ज़ आहे। असांजो फर्ज़ आहे त पंहिंजे मालिक जी इबादत कयूं। ख़ुदा ताला तव्हां असांखे इबादत जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। सलात सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुझा प्यारा दोस्त थी त जन इबादत कई आहे तन खे इबादत में लुत्फ़ ईंदो आहे। सुभान अल्लाह। शाह अब्दुल लतीफ़ हिटाई चओ रहमतुल्लाह अलैह। हे सफ़र जो महीनो साईं लतीफ़ जो आहे न साईं। शाह साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो इबादत गुज़ार बानो आहे। रब जी इबादत में सजदे में थो वञे त वरी सिर खणे ई कोन थो। सुभान अल्लाह। वारी वरी थी वञे ॾखण जी तेज़ हवा लॻे थी। पीउ मां ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया हिकिड़े बकरार खां पुछनि था ओ बकरार अब्दुल लतीफ़ काथे आहे? बकरार थो चए ॿी ख़बर कान्हे, हफ़्तो 15 ॾींहं आड़ा थिया। ओ फलाणी वारीअ जे दड़े जे हेठां इबादत में मसरूफ़ हो, मां वरी 15 ॾींहं ओॾे कोन वियो आहियां, हलो त ॾेखारियां। पीउ वियो आहे, शाह साहब रहमतुल्लाह अलैह सजदे में आहे। एॾो त हुनखे मज़ो अची वियो आहे जो मथां वारी वरी वई आहे पर मथो मथे खणे ई कोन पियो। पीउ मथां बीह थो चवे घुली घुली वाह तो लटिया लोढ़ लतीफ़ जा। ओ वाह शाह साहब जे बदन खे तो ढके छॾियो आहे। एतिरी त घुलियां जो मथां वारी वरी वई आहे। पीउ जो आवाज़ सुञाणे अंदरां वारीअ जे दड़े मां जवाब पियो ॾे पई खणा पसाह पसण कारण पिरीअ जे। ओ बाबा मरी कोन वियो आहियां, तोड़े वारी वरी वई आहे त अल्लाह जे बात में मसरूफ़ आहियां। वारी परे करे पीउ वठी आयो आहे। अब्बा घर में बि अल्लाह मिलंदो आहे, उते अल्लाह जी बात हली कर। पीर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो घर आयो आहे, वरी अजीब नमूनो आहे, उते वरी रिली विछाए ख़ैर जो सुम्ही पियो आहे। पीउ खे इहा बि ॻाल्हि ॾुखी लॻी।
होॾे झंग में झर झंग में इबादत ऐं घर वरी सुतो पियो मथा थो चवे सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो भायो साणे पर थी माझा दे जो मागो इहो सुल्तानी सुहाग निंड न कंदे न मिले ओ अब्दुल लतीफ उथी अल्लाह जी बात कर जंहिंमहिल पीउ इहो मथां चवा त सुता उथी जाग त निंड में पियो चवे तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जल तंदूजे तलब जूं वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल ओ सुता से सुहन निंड इबादत जल जी ओ मुंहिंजा बाबा जे करे इबादत में आया तब अल्लाह जी इबादत आ जे निंड में आया तब अल्लाह जी इबादत आ गफलत है कान का अरे पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजा 40 साल रातन जा गुजरी था वञन पिया पर 40 सालन ताईं बिना नागे जे सोमहणीअ जे वुज़ू सां फजर जी नमाज थो पढ़े पियो सुभान अल्लाह सोमहणी पढ़ी सुम्हबो आ त वुज़ू भॼी पवंदो आ पर पीरान पीर सोमहणी पढ़ी सुम्हंदो कोन्हे सारी रात नमाज पढ़ंदो आ उन वुज़ू सां वरी फजर जी नमाज पढ़ंदो आ हिकु ॾींहुं न हिकु महीनो न हिकु साल न 40 साल पीरान पीर सोमहणीअ वारे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी अल्लाह जे इबादत में उनखे मज़ो ईंदो हो अल्लाह जा सच्चा बाना हा मुजादा हुननि जो एतिक़ाद हो जो दम गाफिल सो दम काफिर बानो जेकॾहिं हिकिड़ी घड़ी बि ख़ुदा जे ज़ात खां गाफ़िल आहे त अल्लाह जे वलियनि जो चवणु आहे असां पाण खे हिन में काफ़िर था भायूं तंहिंजे करे असां पंहिंजे साहु अंदरि वञे त चवंदा हूं अल्लाह जे ॿाहिरि निकिरे त चवंदा हूं हू हे औलिया अल्लाह निंड में पिया हूंदा हा बिस्तरे ते हूंदा हा अंदरि साहु खणंदा हा चवंदा हा अल्लाह वरी ॿाहिरि साहु ईंदो हो चवंदा अल्लाह हू जे करे करे निंड में बि बात कंदा हा औलिया अल्लाह चवंदा जेकॾहिं मानी खाइबी आहे मानी खाइण महिल चओ सुभान अल्लाह तुंहिंजे दिलि में सुभान अल्लाह हुजे जंहिं महिल गिरह अंदरि ॻीही त चओ अल्हम्दुलिल्लाह उहा मानी तुंहिंजे लाइ नूर न अला नूर बणिजी वेंदी आहे दुआ कर खुदा ताला तव्हां असांखे इबादत नसीब फरमाए आमीन मुंहिंजा दोस्तो अदीज़ो इबादत जो जंहिंखे लज़्ज़त ऐं मज़ो अची वियो उन जहिड़ो ॿियो को मज़ो दुनिया में आहे कोन को खुदा जी इबादत कयो खुदा जा बाना थी रहो रब पाक जे ज़ात बाबरका तव्हां असांखे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह पाक दिल जलाल मन वालो पंहिंजे हबीब जे पाक सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाहुम्मा आमीन इंशाअल्लाह इहो बाक़ी सिलसिलो हलंदो रहंदो हयाती खैर खुदा तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बटरन दोस्तनि चिट्ठी में भी दोस्त इहा ॻाल्हि कई आहे ॿियनि बि चयो आहे को बीमार आहे उन्हनि जे लाइ दुआ घुरो अल्लाह ताला बीमारनि खे शफ़ा अता फरमाए या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा या अल्लाह मरीज़नि जा मर्ज़ दफ़ो फरमा या अल्लाह परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांखे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमा जन जन मरीज़नि जे लाइ दुआ घुरूं था मौला तन खे शफ़ा नसीब फरमा जंहिं दोस्त दुआ जे लाइ चयो आहे मौला तूं ॼाणी थो तूं अलीम बिज़ात सुदूर आहे उन मरीज़ खे शफ़ा अता फरमा ख़ालिक़ हिन जमात में जेके सवाली आहिनि सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा सभिनी जे दिलि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा अल्लाह सही पंहिंजे हबीब जी असांखे मुहब्बत नसीब फरमा बरकतिन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह। जय सुन्नत